नाज़िन टिंडोॼाम में डिप्टी कमिश्नर हैदराबाद आयशा रूरल हेल्थ सेंटर पहुची PPHI तरफ़ां ॾिनल हिकु एम्बुलेंस ॾंदनि ऐं सीने जी जुड़ी रास थियल नई यूनिट्स बिल्डिंग जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते शहरियुनि पारां डिप्टी कमिश्नर का रूरल हेल्थ सेंटर खे तालुका अस्पताल जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो, जिते डिप्टी कमिश्नर मथनि अख़्तियारियुनि खे लिखण जी ख़ातिरी कराई। डिप्टी कमिश्नर आयशा ॻाल्हाईंदे चयो त रूरल हेल्थ सेंटर में मिलंदड़ सहूलियतूं तारीफ़ लाइक़ आहिनि। मूं पंहिंजी सर्विस में रूरल हेल्थ सेंटर में मिलंदड़ सहूलियतूं ॾिठियूं आहिनि, पर हिन सेंटर जी ॻाल्हि ई ॿी आहे। हुन चयो त मूं पंहिंजी असिस्टेंट कमिश्नर खे पिणु हिदायत कई त वक़्त ब वक़्तु हिन सेंटर जो दौरो करे त जीअं मिलंदड़ सहूलियतुनि में खोट पैदा न थी सघे। हुन वधीक चयो त आउं असल शिकारपुर जी आहियां, पर पहिरीं औरत डिप्टी कमिश्नर हैदराबाद मुक़ररु थियण ते हैदराबाद वासियुनि तरफ़ां मिलंदड़ प्यार कॾहिं बि विसारे न सघंदुसि। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर तालका हैदराबाद बहिराड़ी सुराण एजाज़ अबरो, MS रूरल हेल्थ सेंटर डॉक्टर मुनीर अहमद थलो ऐं ॿिया मौजूदु हुआ।